गली गली ऐं घर घर गूंजन सिंध अमर जा नारा 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 नारा। जिए सिंध वारा जियन सिंध टोपी अजरक वारा। मिठी जे दर्पण पब्लिक स्कूल चेलिहार पारां पिण CN न्यूज़ जे सरमाण पारां सकाफ़ती दिहाड़ो मल्हाइण वारे ॾिनल सर जी मोट में स्कूल पारां हिक सकाफ़ती रंग बरंगी तक़रीब मुनक़िद कई वई, जंहिंमें सहाफ़िन रजिब रहमी, शंकर बाग़ी, आबिद लोंगाणी, सियासी ऐं समाजी अॻवाननि, STP जे ज़िले अॻवान मुश्ताक कासमाणी, साबिक़ा टाउन चेयरमैन प्रदीप कुमार उर्फ़ चक्कू, व्यापारी अॻवान अशोक माली, अदबी संगत जे गोविंद बुल, नंदलाल रोहेल समेत ॿियनि केतिरनि ई समाजी अॻवाननि शिरकत कई। अॼु दर्पण पब्लिक स्कूल चेलार में CN न्यूज़ पारां सकाफ़ती ॾियारो जो सुभाणे मल्हायो वेंदो 4 डिसंबर ते उनजी तैयारी थी रही है। असांजे स्कूल जा ॿार तकरीरूं करे रहिया आहिनि, रक़्स करे रहिया आहिनि, मुख़्तलिफ़ आइटम्स पेश करे रहिया आहिनि। इंशाअल्लाह सुभाणे 4 डिसंबर ते सकाफ़ती ॾियारे में असां CN TV न्यूज़ जेके सॾ ते जेको प्रोग्राम कयो आहे उहो सुभाणे तमामु भरपूर तरीक़े सां उन सां गॾु CN प्लस जेको 4 डिसंबर ते सकाफ़ती ॾियारो मल्हाइण जो ऐलान कयो आहे। उन सिलसिले में अॼु दर्पण पब्लिक स्कूल में जेका प्रोग्राम थी रहियो आहे सकाफ़त जे हवाले सां जेकर ॿारनि पंहिंजा गीत पेश कया, रक़्स पेश कया, यकीनन असां 4 डिसंबर ते इहो ॾियारो भरपूर मल्हाईंदासीं। दुनिया जे कुंड कुर्छ में इहे ॾियारो सिंधी पंहिंजे सकाफ़त खे उजागर कंदा ऐं असां इन सकाफ़त जे ॾियारे ते असां पंहिंजी सकाफ़त पुराणी सकाफ़त आहे जेको उनखे उजागर कला 4 डिसंबर ते सिंधी चैनल सां गॾु हूंदासीं ऐं भरपूर नमूने सां मल्हाईंदासीं। सकाफ़ती ॾियारे ते दर्पण पब्लिक स्कूल पारां जेको ही सकाफ़ती रंगनि सां रचायल हिकिड़ो प्रोग्राम रखियो वियो आहे। सो जस लाइक़ आहिनि दर्पण पब्लिक स्कूल ऐं प्लस में जेके ही चैनल आहिनि मीडियास जा, सो उन्हनि जे तवसत सां हिकिड़ी अवेयरनेस ईंदी, हिकिड़ी जेको सो तइलीम में ऐं उनखे उजागर करण जे लाइ सकाफ़त खे उजागर करण जे लाइ हिकिड़ो मददगार साबित थींदी। अहिड़ा प्रोग्राम वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।